तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। रिपोर्टर रोशन कुमार। जुडो जे पोरियत वरह खां बीमारी जे बिस्तरे ते पियल मासूम न्याणी ज़ाल जो इलाज कराइण जी अपील। जुडो लॻ ॻोठ लखानू मुगेरी जी रवासी इमामदीन मोज़ी मर्ज़ में वरतल घरवारी ज़रीना ऐं 5 साला निगरी सुमरी जो इलाज कराइण लाइ एहतजाज कयो। मीडिया सेंटर जुडो ते मिस्किन पोरियत इमामदीन साफ़िन के ॿुधायो त संदसि घरवारी ज़रीना वरह खां कारे कामण जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जॾहिं 5 वरह जी धीउ सुमरी पैदाशी तौरु दिमाग़ी मरीज़ जो शिकार आहे। हिननि चयो त शहर में महिनत मज़दूरी कंदो आहियां, जंहिंसां पेट गुज़र वॾी मुश्किल सां थींदो आहे, तंहिं करे ज़ाल ऐं निगरी जो इलाज नथो कराए सघां। हिन चयो त घर में बीमारी जे बिस्तरे ते पियल घर भातियुनि खे अहिड़ी हालत में ॾिसी घर जो समूरो सामान खपाए हिननि जो इलाज ते ख़र्च करे छॾियो आहे। मक़ामी डॉक्टरनि कराची जे वॾे डॉक्टरनि खे चेकअप कराइण जो मशवरो ॾिनो आहे, पर मुंहुं में वॾी अस्पतालनि ताईं पहुचण जी सघ न आहे। हिन सिंध हुकूमत ऐं सरहदी वारनि खे अपील कई आहे त मासूम निगरी ऐं ज़ाल जो इलाज कराइण में मदद कई।